कुराड़ियूं वठो पुराणियूं पुराणियूं कबाड़ी जहिड़ियूं कुराड़ियूं वठो कुराड़ा वठो कुराड़ियूं वठो कुराड़ा वठो पुराणो भाई हे 3 दॿो त मूं मञियो हिन ॻाल्हि खे कुराड़ी कुराड़ो किथे हिन बाबा असां वटि कुराड़ा ऐं कुराड़ियूं अहिड़े क़िस्म जी भॻल टुटल कंहिं कम जूं न कंहिं कम जूं न आहिनि तव्हांखे खपनि जंहिंखे कुराड़ी खपे मथां तव्हांजी कुराड़ी गुज़ारे वई हुजे उन जॻह ते असां 2 टे रुपया वठंदासीं तव्हांखे असां पंहिंजी कुराड़ी ॾींदासीं न पोइ सैंपल त रखो न हिते हे त ख़ाली 3 दॿा खयो या ॾेखारण आहियूं त हेड़ियूं शयूं हूंदियूं बाबा मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त हेड़ो कुराड़ो असांजे घर में सफ़ा हेड़ो आहे अरे हिकिड़ी ॻाल्हि आहे यार कहिड़ो ॾुकड़ जो दौर अची वियो आहे जो माण्हू कुराड़ियूं कुराड़ा बि खपाइनि था बाबा मजबूरी आहे छा कयूं महांगाई वधी आहे तोखे खपे मां त टाइम पास करण लाइ इहो पुछो मैं त जेके होको ॾिनई उन मूंखे मज़ो न ॾिनो मूं सोचियो जेको होको मज़ो नथो ॾिए उहो रोज़गार कमु कहिड़े जो पोइ कहिड़ो होको भला कीअं ॾिजां मूंखे ॿुधा सम्झा 3 दॿे वारो लोहे पुराणे वारो लेलुन की चौंपल वारो छिगल बूट वारो ईअं वणंदो हा हा 3 दॿे वारो लोहे पुराणे वारो हिननि जो जेको हमरा उहो कुराड़े वारो वठो बाबा कुराड़ी वठो कुराड़ो वठो 3 दॿे वारो कुराड़ो वठो कुराड़ा वठो 3 दॿे जहिड़ा ओढ़ा वठो कुराड़ियूं वठो पुराणियूं कुराड़ियूं वठो होको छा जो वॾी बाबा नयूं कुराड़ियूं वठो कुराड़ा वठो 3 दॿे जहिड़े बूथ वारा माण्हू वठो माण्हू वठी थो बाबा पहिरीं ॻाल्हि असां खपायूं था ख़ासि जेको कुराड़ो आहे तव्हांखे घर में नथो वञे मिसाल जे पुराणो सामान थींदो आहे पोइ माण्हू 3 दॿे खे वारे खे ॾींदा आहिनि न ईअं माण्हू जे करे कंहिंखे बि पंहिंजे जेको घर में को कुराड़ो या कुराड़ी खपाइणु चाहे थो उहो असांखे जे पोइ असां वरी खपाईंदासीं ख़ुदा जी साईं जी पहिरियां किथे हिते ई बीह मां अचां थो 3 मिंट में हिते बीठो बीठो आहे घणा ॾींदे बाबा तूं पहिरियां वठी आहे सामान चेक कंदासीं पोइ ॾिसूं था जेका वञ अलाए कहिड़ो सामान अथसि भले जेको बि अथसि असांजे अखियुनि ते सामान वठंदासीं हा तबीब खे ॾेखारियईं बाबा हे छा आहे हे मुंहिंजो पीउ आहे बाबो फादर पुट तो त पुराणो सामान उहो खणण थो वञा न पोइ हे वरी के नओं सामान आहे त हे बि पुराणो आहे त साके बि थो हा हे पुराणो ॾे ख़बर हे तुंहिंजो छा थिए हे मुंहिंजी माउ आहे तुंहिंजी माउ अरे ॾाढ़ी अची वई आहे बाबा पीउ आहे त ॾाढ़ी त हूंदसि तूं सम्झी छो नथो पीउ थो खपई बाबा राति जो खंघे थो असांजी निंड थो बिठाए पियो त ॾिसी थो त महांगाई वञे थी चोट चढ़े थी गेह महांगा पेट्रोल महांगा हिनखे असां केतिरो पालींदासीं 10 सालनि खां रिटायर लॻो घर वेठो आहे कुझु आणे बि कोन थो बाबा साईं जी ॻाल्हि लॻी पई आहे जॾहिं पीअर पोड़ा थींदा आहिनि त औलाद खे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे पोइ मजबूरनि पोइ उन्हनि खे छा कंदा आहिनि की यतीम खाने या ॿिए किथे मुसाफ़िर खाने में छॾे ईंदा आहिनि जिते पोड़ा वीचारा पलबा आहिनि हाणे तूं पंहिंजे पीउ खे खपे थो तई भली खपा पर ॾींदे घणे बसि ॾिस न चेक कर घणे वठंदे बाबा ॻाल्हि सही थी लॻी पई आहे तोखे वधीक कोन इहो 250 रुपया ॾींदो साईं 250 हा छो 250 भला छो क्या 250 थोरा आहिनि न असुल में छा जो मां ॿी ॻाल्हि पियो कयां हा बाबा थोरो ॾे मुंहुं कर 250 तोखे मां थो ॾियार पोइ हिन बवा खे तव्हां कढ हल अॻे यार माण्हू औलाद खपाईंदा गुरबत जे करे माण्हू मजबूर थी पंहिंजो औलाद ऐं बचा खपाईंदा आहिनि हाणे एॾी महांगाई थी जो ग़रीब माण्हू पंहिंजा पीअर था खपाइनि तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झी छॾियो इहा महांगाई असांखे मारींदी जो असांखे पंहिंजा पीअर खपाइणा पवंदा